सूरत वाक़े के बारे में ॿुधाईंदो अलाह। सूरत वाक़े क़ुरान शरीफ़ के 27 पारे में सूरे रहमान का बाद में सूरे वाक़ी ईंदी आहे। हिन सूरे वाक़े पढ़ण सां रोज़गार में बरकत पवंदी आहे। ये सूरत तमाम घणी बरकत वारी आहे। हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रवायत आहे त चयईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त सूरत वाक़े तवंगर यानी खुशहाली जी सूरत आहे, हिन खे पढ़ो ऐं पंहिंजे औलाद खे बि सेखारियो। त अनस फरमाए थो त साईं जन फरमायो त सूरे वाक़े पाण बि पढ़ो ऐं पंहिंजे औलादनि खे बि सेखारियो, तव्हांजो रोज़गार में बरकत पवंदी ऐं खुशहाली थींदी। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रवायत आहे, चयईं ॿुधो मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, साईं जन फरमायो जेको माण्हू हर राति सूरत वाक़े पढ़ंदो उहो कॾहिं बि बीमारी में मुब्तला न थींदो या तंग दस्ती में मुब्तला न थींदो, यानी बेरोज़गारी उन जे मथां न ईंदी, फाके कशी न ईंदी। जेको माण्हू सूरे वाक़े पढ़ंदो उन खे जे रोज़ी में रिज़्क़ में कारोबार में अल्लाह साईं बरकत विझंदो ऐं उहो कॾहिं परेशानी जो लम्हो न ॾिसंदो। जेकॾहिं कंहिंजो कारोबार आहे, दुकान आहे, कहिड़ो बि आहे, उन मंझि उहो मग़रिब खां बाद में वेही करे हिकु मरतबा पढ़े थो त उन जी रोज़ी में बरकत पवंदी। पर जेकॾहिं 2 दफ़ा पढ़े थो, 3 दफ़ा पढ़े थो त जेतिरो खीर में खंडु पुंजी ओतिरो मिठो थींदो। ऐं जेको माण्हू घर में सूरे वाक़े मग़रिब जी नमाज़ खां बाद में पढ़ंदो त उन जे घर में बरकत ईंदी ऐं रहमतनि जो नुज़ूल थींदो। छो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त साईं जन फरमायो जेको माण्हू परेशान थो थिए, पेशेमानी जे लम्हे में अचे थो, चवे थो त मूं वटि पैसो न आहे ऐं मूं वटि खुशहाली कोन्हे, कारोबार में दुकान में बरकत न आहे, मुंहिंजे रोज़गार में बरकत नथी पवे, त साईं जन फरमाईंदा उन्हनि खे खपे त मग़रिब जी नमाज़ खां बाद में 3 मरतबा सूरे वाक़े पढ़े। इंशाअल्लाह सूरे वाक़े पढ़ण सां उन जे मथां फाकी कशी ख़त्म थी वेंदी ऐं उन जी रोज़ीअ में बरकत पवंदी ऐं उहो कॾहिं परेशानी जो लम्हो न ॾिसंदो। अल्लाह साईं असां सभिनी मुस्लमाननि खे सूरे वाक़े पढ़ी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।